औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मां आहियां मोहम्मद सुलेमान आरी जो पंहिंजे प्रोग्राम क़ुरान छा थो चए में मौजूदु आहियूं। अॼु असांजो मौज़ू आहे लफ़्ज़ बनातुन जो इस्तेमालु क़ुरान पाक में। लफ़्ज़ बनातुन जो मादो आहे बे नून ये। लफ़्ज़ इब्नुन मुज़क्कर याने पुट आहे। लफ़्ज़ इब्नतुन व बिनतुन मोन्स याने धीउ आहे। लफ़्ज़ बुनतुन जो जमा हो बनातुन आहे। लफ़्ज़ बनातुन क़ुरान पाक जे 11 सूरतुनि ऐं 14 आयतुनि में इस्तेमालु थियो आहे। मुशरिकनि अल्लाह लाइ धीअरूं ऐं पुट मुक़ररु कया आहिनि। सूरत नंबर 6 अनाम आयत नंबर 100। ऐं जिन्हनि खे अल्लाह जो शरीक बणाइनि था, हालांकि अल्लाह ई खैन पैदा कयो आहे, बल्कि बिना इल्म जे संदसि याने अल्लाह लाइ पुट ऐं धीअरूं बनातिम ठाहियूं अथनि। हू उन्हनि वस्फ़ुनि खां पाक ऐं मथां आहे जेकी ही माण्हू बयानु कनि था। मुशरिक अल्लाह लाइ धीअरूं ऐं पंहिंजे लाइ पुट पसंदि कनि था। सूरत नंबर 16 नहल आयत नंबर 57। ऐं मुशरिक अल्लाह लाइ धीअरूं बनातिन मुक़ररु कनि था, हू त पाक आहे ऐं उहे पाण लाइ वरी जेकी दिलि घुरनि थी यानी पुट पसंदि कनि था। उहो मज़मून वधीक सूरतुनि में। सूरत नंबर 37 साफ़ात आयत नंबर 149 ऐं 153। सूरत नंबर 43 ज़ुख़रुफ़ आयत नंबर 16। सूरत नंबर 52 तूर आयत नंबर 39। हज़रत लूत पंहिंजी क़ौम खे चयो त ही मुंहिंजूं धीअरूं अथव। सूरत नंबर 11 हूद आयत नंबर 78। छोकिरा ॾिसी संदसि क़ौम जा माण्हू बे इख़्तियार वटसि डोड़ंदा आया ऐं हू त अॻ में ई बदकारियुनि में मुब्तला हुआ। लूत चयो त ए मुंहिंजी क़ौम, ही मुंहिंजूं न्याणियूं बनाती मौजूदु आहिनि ऐं उहे तव्हां लाइ जाइज़ ऐं पाक आहिनि। कुझु अल्लाह खां डिॼो ऐं मुंहिंजे महिमाननि जे बारे में मूंखे लॼी न कयो। छा तव्हां में को बि सुधरियल मुड़ुसु नाहे? उहो मज़मून वधीक सूरतुनि में। सूरत नंबर 11 हूद आयत नंबर 79। सूरत नंबर 15 हिजर आयत नंबर 71। हज़रत शुएब मूसा अलैहिस्सलाम खे चयो त मां पंहिंजी हिकु धीउ जो निकाह तोसां कंदुसि। सूरत नंबर 28 कसस आयत नंबर 27। हिन चयो त आउं तुंहिंजो निकाह पंहिंजे हिननि ॿिन्ही न्याणियुनि बन तईअ मां हिक सां कराइणु चाहियां थो, हिन शर्त ते त तूं मूं वटि 8 साल नौकरी कंदे, पर जेकॾहिं तूं 10 साल पूरा करीं त उहो तुंहिंजे तरफ़ां अहसान हूंदो ऐं आउं तो ते सख़्ती करणु नथो घुरां। इंशा अल्लाह तूं मूंखे भलारो शख़्स लहंदे। मरियम धीउ इमरान जी जो अल्लाह वाक़ियो बयानु थो करे। सूरत नंबर 66 तहरीम आयत नंबर 12। धीउ ऐं अल्लाह मोमिननि लाइ मरियम धीउ अबनत इमरान जंहिं पंहिंजी लॼ जी हिफ़ाज़त कई, पोइ असां मंझसि पंहिंजे तरफ़ां रूह फूकियो ऐं हिन पंहिंजे रब जे हुकुमनि ऐं संदसि किताबनि खे सचो ॼातो ऐं हूअ अतात करण वारनि मां हुई। ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तूं पंहिंजे घर वारनि ऐं न्याणियुनि खे चओ त। सूरत नंबर 33 अहज़ाब आयत नंबर 59। ए नबी,
तूं पंहिंजे घर वारनि ऐं पंहिंजे नियाणियुनि बनाते कर ऐं मोमिननि जे ज़ालुनि खे चओ त जॾहिं ॿाहिरि निकिरनि त पाण ते पंहिंजनि चादरुनि जो पलांद यानी बुकुर वांगुरु लटकाइनि त जीअं हू सुञातियूं वञनि ऐं सतायूं न वञनि। अलाह माफ़ कंदड़ ऐं महिरबान आहे। उहो मज़मून वधीक सूरत में सूरत नंबर 33 अहज़ाब आयत नंबर 50। ए मुस्लमानो अवां ते हराम आहे। सूरत नंबर 4 निसा आयत नंबर 23। अवां ते हराम कयूं वयूं आहिनि अवां जूं माइरूं, अवां जूं धीअरूं, बनातिकुम, अवां जूं भेनरूं, अवां जूं पुफियूं, अवां जूं मासियूं ऐं अवां जूं भाइटियूं ऐं भाणेजियूं ऐं तव्हां जूं उहे माइरूं जिन तव्हां खे खीरु पियारियो ऐं तव्हां जूं थन शरीक भेनरूं, तव्हां जे ज़ालुनि जूं माउरूं, तव्हां जे ज़ालुनि जूं उहे धीअरूं बनात अॻुजायूं जेकी तव्हां जे हंज में पलियूं आहिनि ऐं जिन जे माउरुनि सां तव्हां सोबत कई पर जे उन्हनि सां अव्हां सोबत न कई आहे ऐं उन्हनि औरतुनि जे धीअरुनि सां निकाह करण में को गुनाह न आहे ऐं अव्हां जे पुठ मां पैदा थियल पुटनि जूं ज़ालूं बि हराम आहिनि ऐं ही बि त ॿिनि भेनरुनि खे हिकु वक़्तु निकाह में रखो मगर जेकी थी गुज़रियो। बेशक अल्लाह हमेशह बेहद बख़्शींदड़ ऐं वॾो रहम कंदड़ आहे। जज़ाकल्लाह।